अमजद चांडियो वेठो मूंसां गॾु। बिल्कुलु वेठा आहियूं भाउ जॾहिं सां गॾु। अच्छा दोस्तो, त जेकी तव्हां सां ॿी हिकिड़ी ख़ुशख़बरी शेयर करणी, त उहा ख़ुशख़बरी आहे त मुमताज़ मौलाई साहब किंग ऑफ सिंध जो प्यारो भाइटियो अमजद चांडियो, जेको फेसबुक ते असां सभिनि तव्हांजो दोस्त आहे, कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे, त उन जी वधीक जेकी दोस्तनि सां हिकिड़ा ख़ुशख़बरी शेयर पिया कयूं, उहा तव्हां किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई पाण रूबरू दोस्तनि खे ॿुधाए थो। हा, त इहो आप साहिबु तव्हां सां जेका गुफ़्तगू करियो, उन अमजद जो हिकिड़ो गीत ईद ते मूंसां गॾु ईंदो इंशाअल्लाह। मां तव्हां उमेदु रखां थो हमेशह जीअं मुंहिंजे शागिर्दनि खे तव्हां भरपूर मोट ॾींदा आहियो, ईअं मुंहिंजे हिन बचे खे बि मोट ॾींदो, मुंहिंजे भाइटे खे। ऐं त इंशाअल्लाह उहो बि तव्हांजे मयार ते लहंदो ऐं ख़ूबसूरत गीत हूंदो जेको असां ॿई गॾिजी ॻाईंदासीं। ऐं उनजे लाइ तव्हां कमेंट्स ॾियो त कीअं तव्हांखे लॻंदो। मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे सुठो लॻंदो इंशाअल्लाह। अमजद में मुंहिंजी उमेदु आहे तमामु बहितरीनु सॉन्ग हूंदो जेको मूंसां गॾु ई ॻाईंदो।